खानू जेल में आहे। जेल खां भली ॿाहिरि अचे पंहिंजी पूरी ताक़त जो ज़ोर लॻाए। जॾहिं ज़ोर लॻाए लॻाए साणो थी पवे कोई कंहिं विच वारे माण्हू खे मोकिलींदासीं। हाकिम खान असां त इहो ई सम्झी वेठा आहियूं त खानू वारनि जो शक असां तरफ़ न ईंदो, पर जेकर हिन छोरे अकबर थोरो बि गहराईअ सां सोचियो त हुनजो पहिरियों शक असां तरफ़ हूंदो, असां तरफ़। ऐं जेकॾहिं हिन छोरे अकबर जो शक असां तरफ़ वधे थो ऐं असां ॾे हली अचनि था असांजो कमु अञा बि आसानीअ सां ई थींदो। खणी जो असांजो कमु आसान थी पवंदो, पर हिन खां पोइ खानू जी दुश्मनी असांखे महांगी पवंदी। न वारिस खान न, जेकॾहिं असां अहिड़नि खां बि लहराईंदा रहियासीं त कॾहिं बि असां इज़त सां कोन रही सघंदासीं। यार हाकिम खान, इज़त वारो माण्हू कॾहिं बि अहिड़नि खे मुंहुं ॾेई न आहे सघंदो। वारिस खान जेको बि थियो हुनखे ॾिठो वेंदो। यार मां हिन छोरी जे करे ई दरबदर आहियां। यार मूंखे ख़बर नथी पए ख़बर त छोरी मुंहिंजे मथां इल्ज़ाम छो आयो ऐं मूंखे पूरी पक आहे त इहो कमु सॼो सोढे जो आहे। सिर्फ़ हिकु चकर इन सोढे जे ख़िलाफ़ मूंखे पको सबूत हासिल थिए। इन सोढे जे गिचे में कुते वारो पटो विझी गोट जे चोराए त न बीहे। सभिनीनि जे साम्हूं जेकॾहिं मां सीने में गोली न आईमांसि न, मुंहिंजो नालो बि हाकिम खान न आहे। घबराए न दोस्त, घबराए न। वो ॾींहुं तमामु जल्द ईंदो, तमामु जल्द। छो त वारिस खान जो वढियल पाणी नाहे घुरंदो पाणी। ॾे ख़बर खान, ज़मानत थी वई आहे। जेल ते हलूं था, उतां कागज़ी कार्रवाई मुकमल करे उतां हमरा खे वठी वञूं। ईअं वकील साहब, जान में साह विझी छॾियो। हलो वकील साहब, हर दम जे लाइ हिकु हिकु मिंट क़ीमती आहे। हलो। सर, मुंहिंजी जांच मुताबिक़ मूसा खान वारा बेकसूर आहिनि। खान केस मां बचणु चाहे थो, इन जे करे इहा रांदि खेॾियो आहे। हाँ जी 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 ओके। खान जी ज़मानत थी वई आहे। हाणे तोखे खान मथां नज़र रखणी पवंदी। जी सर। सोढे जो छा थियो? सर, सोढो दिलावर खान जो ॻोठु छॾे निकिरी वियो आहे। छा तोखे सोढे जे असल ॻोठ जी ख़बर न आहे? सर, उते बि ॿ चकर वियो आहे पर हथु कोन थो अचे। हिन वक़्तु मूसा खान वारनि खे थोरो होशियारु करे छॾ। सर, खान उन्हनि खे को बि नुक़सानु न पहुचाए। सिकंदर खान, इहो त तव्हां था चओ त खान जो छोकिरो अॻवा न आहे थियो, पर इहो ग़लति आहे। जे खान जो छोकिरो अॻवा थियो आहे त हू सबुर करे न वेहंदो। सर, मूंखे पूरी पक आहे त इहा खान जी चाल आहे। सिकंदर हर मसइले जा बरुख ॾिसंदो कर। जेकॾहिं खान जो छोकिरो अॻवा थियो आहे त खान माठ करे न वेहंदो, वॾी खूनरेज़ी थींदी। जे खान कुझु कयो त मूसा खान वारा माठ करे न वेहंदा। इन ई तरह में नए सिर बाहि उथंदी ऐं इतां जो अमन वरी बर्बाद थींदो। मां नथो चाहियां। ओके सर, मां खान मथां नज़र रखां थो ऐं मूसा खान वारनि खे बि ॼाण ॾियां। हाँ सिकंदर खान। मूसा खान, खानू जी ज़मानत थी वई आहे। एतिरो जल्दी? हा, इन जे करे तव्हांखे ॼाण ॾियणु लाज़मी हुई। हाणे थोरो ख्याल सां रहिजो। सिकंदर खान, तूं मूसा खान खे थो टिजारी? अरे खानू जहिड़ा त कई खोटे छॾियासीं। मूसा खान, मां तव्हांखे टिॼाइणु कोन थो चाहियां, पर तव्हांखे होशियारु करणु थो चाहियां। मता कॾहिं बेख्यालीअ में खानू तव्हां मथां वार न करे वञे। हाणे जेकॾहिं खानू हेॾां जो रुख कयो पोस्ट मार्टम चहिरो बि न रहंदो। मूसा खान, जल्दबाज़ी न कजो। तव्हां पाण ते कुझु कंट्रोल रखिजो। सिकंदर खान, हाणे जेकॾहिं खानू हेॾां जो रुख कयो त उनखे का बि रिआयत न मिलंदी। ऐं ॿुधाए छॾिजांइ खानू खे त हेॾां जो रुख भुलिजी बि न करे।
भूल जी भी हेॾां जो रुख न करे। चइबो त खानू ॿाहिरि अची वियो। हा कमाल खान, खानू ज़मानत कराए ॿाहिरि अची वियो आहे। पोइ बाबा साईं जेकॾहिं खानू अची थो वञे साम्हूं त कयूंसि था हिकाणी। मां बि इहो ई थो चाहियां कमाल खान, जेकॾहिं खानू थोरो बि कुछे त उनजे मथां फायरिंग शुरू करे ॾियो ऐं पोइ इहो ॿियो बि केस लायूंसि था कट त जीअं पहिरें केस में ज़मानत रद्द थी वञेसि। ईअं ई थींदो बाबा साईं, ईअं ई थींदो। अकबर तुंहिंजो अंदाज़ो छा आहे? मुंहिंजो त पूरो शक मूसा खान तरफ़ वञे थो। जेकॾहिं अॻुवा मूसा खान कयो आहे त पोइ छा थो सम्झी अकबर त नंढड़े रमू खे किथे रखियो हूंदनि? पंहिंजी ॻोठ या औताक में कॾहिं बि कोन रखंदो, छो त मूसा खान जा ॻोठारा सॼण घटि पर दुश्मन घणा आहिनि। इहो ई ख़ौफ़ मूसा खान खे हूंदो त पता को जूणी न खणे। नजीब बि ॿाहिरि आहे, पर इन वाक़े खां पोइ तूं नजीब खे ईंदे वेंदे ॾिठो आहे? हा न, नजीब मथां मुंहिंजी नज़र न आहे पई। नजीब वटि हूंदा त इन ई तरह में हूंदा, न त किथे कच्चे तरफ़ न कढी वियो हुजे। ख़ैर कुझु अफ़वाह इहे बि ॿुधण में आया आहिनि त नजीब हिन वक़्तु दिलावर खान जी जू में घुमे थो। सभ खां पहिरियां दिलावर खान हुनजे माण्हुनि सां मिलूं था। जेकॾहिं हुननि का बि ॼाण ॾिनी त ठीकु आहे, न त पोइ कच्चे पके जे दोस्तनि खे घुराए हुननि खे ॼाण ॾियणी पवंदी। जिते जिते इहो नजीब हूंदो न उन ई जू में नंढड़ो ऐं रमू बि हूंदा। अचो अकबर, वेह गाॾीअ में धरो। बेखबर मजू पूरी ॻाल्हि खणी आयो आहियां। कॾहिं हलणो पवंदो? सुभाणे राति जो दिलावर खान जो 8 बजे निकाल आहे। हुनजो मक़सद त हवेलीअ मां 7 धारा निकिरंदो। हा नजीब, असांखे 6 बजे दिलावर खान जे बाग वारे नंबर में हलणो पवंदो। जीअं ई उते दुल्हन जो आवाज़ असांजे कननि ते पहुचंदो, दिलावर खान जे मौत जो सामान सजाए रखंदासीं, छो त मौत जो ॿियो नालो मचू आहे। मचू ऐं मचू खे माफ़ न है कदो, न है कदो। दिलावर खान जी शादी मौत सां कराए मोटंदासीं, मौत सां। खैरा जे सर ॾेखारो हुजे, हूअं त माई पंहिंजे घर में वेहे ई कोन, सॼो ॾींहुं हिते डेरो जमाई वेठी हूंदी आहे, तॾहिं बि न निकिरंदी आहे। पर हाणे वरी अलाए छा थियुसि, जीअं चयोमांसि त सवेर भरो अचिजांइ, तीअं वञी मेहंदी हणी हथनि पेरनि खे वेही रही घर। अदी तूं हितां निकुर, हुनखे मां उतां ई घरां कढां थो, आख़िर हलणो बि ओॾां ई आहे न। खैरा जे सर ॾेखारो हुजे, पोइ हले आदी। अम्मा काॾे पई वञी? खैरा जे सर ॾेखारो हुजे, अमड़ वञा थी पई, वञा शहर त को सौदो सूदो थोरो घणो त वठी अचां न। सुभाणे राति निकाह छोरीअ जो, भला ग़रीबी हालत कुझु न कुझु त नियाणीअ खे ॾियूं। अम्मा जल्दी अचण जी कजाए। हाओ माई हाओ, जल्दी ईंदसि, ये किरकिर कढ न खणंदियूं क्यों? अता हलो हल दी हल। जेॾी महिल ॻाल्हायसि त बसि ईअं पटे थी वञे, पटे। वो त निभागी खे घर में सुख ई कोन ईंदो अथसि, सॼो ॾींहुं पई लामारा हणंदी आहे। अॼु इंतज़ार थी कयां त माई अचे ई नथी। लॻे थो हथनि पेरनि खे मेहंदी हयो, कुंवार बणिजो खट ते वेठी हूंदी।
छा कयांस देर पई थे शहर पे वञणो आ खैर पाण थी वञा वाह माई वाह शाबाश थई माई वॾी शाबाश थई अड़ी ॾिसे शाबाश वरी माखे तुंहिंजे इंतजार में वेही वेही मां त हिते ई तुंहिंजे इंतजार में बीठी हुअसि मूंखे कहिड़ी ख़बर त तूं उते मुंहिंजे इंतजार में बीठी आ हाणे वेण खे छॾियो महिला तो हलो त शरदा थी अचूं चङो हाणे तूं अॻियां थी खिखर भाई अञा अॼु त ताज़ो सिरे साबुण सां वेतो आहियां इहा खिख साल सॼो तुंहिंजे जिस्म मां कान वेंदी तौबा खानू पर इन जे पोयां बाहि कड़ी मरियल आहे का त ॻाल्हि ज़रूर हूंदी जो वाह में हिक करे निकिरी वियो आहे खानूअ खे कुझु बि थियो हूंदो न त मूसा खान खे इहा ख़बर हूंदी तूं फोन करे मूसा खान खां पुछी वठ पुछण जी कहिड़ी ज़रूरत खानू ॼाणे उन जो कमु मूसा खान ॼाणे उन जो कमु जेकॾहिं न मोबाइल खोलियमि त किथां न किथां जी फोन कड़कंदी नजीब इहो सुठो कयो थी सुठो जेसीं ताईं कमु थिए न त हाकिम खान वारा अजाया पियो मथे में सूर विझंदा अच्छा कमाल खान मुंहिंजी मर्ज़ी आहे त हाणे खानू जे पेरनि हेठां ज़मीन गरम कयूं जेके हुंड असांजे मथां कूड़ा केस कया आहिनि उन्हनि खे सच जो रूप ॾियूं सच जो रूप बाबा साईं तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त खानू जे छोकिरे खे खंबे खणी अचूं बाबा साईं उनखे खानू पाण लिकायो हूंदो त उहो छोरो किथां मिलंदो जेकॾहिं खानूअ मथां नज़र रखी वञे हक़ीक़त घणो वक़्तु लिकी न सघंदी अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे खानू जे पोयां छॾियूं ऐं खानू जो उन मथां शक बि न वञे ॻोठ मां कंहिं बि अहिड़े ई माण्हू खे छॾियूं था जंहिंखे केर बि ॾिसे त जरियो ई सम्झे उहो माण्हू केरु आहे बाबा साईं जेको इन रंग में वञी खानू जूं पाड़ूं खोटींदो ॿ चार माण्हू आहिनि ज़हन में कमाल खान ॿ चार माण्हू राति जो घुराए ॾींदोसांइ उन्हनि मां चूंड तूं कजांइ जेको खानू जी भर में वेही उनजी अखियुनि में धूड़ विझंदो धूड़ तो ताकत हलूं न दिलावर खाना असां वटि एतिरो वक़्तु न आहे जो ताकत हली वियो असांखां हितां ई हाल हाल वठो त वापसि थियूं छो खाना ख़ैर त आहे न मुंहिंजे पुट खे अगवा कयो वियो आहे छा जी दिलावर खाना मूं त सम्झो तव्हांखे ख़बर हूंदी न खाना असांखे ख़बर हुजे हा त हुते अची निकिरूं हा तव्हांखे हिते अचण जी तकलीफ़ ई न थिए हा
हुकुम कयो खान। हुकुम न असांजो हिकिड़ो अर्ज़ आहे नजीब मुतालिक़ असांखे ॼाण घुर्जे। मूं ॿुधो आहे त नजीब हिन जूही में ई थो घुमे फिरे। हा इहो तूं सही थो चए, नजीब खे हिते ई ॾिठो वियो आहे। हा रेस ॿ ॾींहं अॻु मां नजीब ऐं मजूअ खे शहर वारे रस्ते सां बाग में वेंदे ॾिठो। हिन हीअ माकुड़े कॾहिं खां नजीब जो साथ ॾियणु शुरू कयो आहे? खाना तव्हांजो शक कंहिं मथां वञे थो? मूसा खान मथां, छो त कमु उन ई करायो आहे ऐं इहो कमु नजीब कयो हो। सौराब बोरचे जे कत्ल जो शक भी असांजो नजीब ने मजो वञे थो। इहे 4 ॾींहं खां वरी अची गॾु थिया आहिनि। हितां जो अमुन सुकून ई बर्बाद करे छॾियो अथनि। इन्हनि ॿिन्ही खे अञा जवाननि जा त लॻा ई न आहिनि। हाणे मां इन्हनि ॿिन्ही खे ॿुधाईंदुसि त जवाननि सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे। बाबा जेकॾहिं हमराहनि जी ज़रूरत हुजे त मुंहिंजा हमराह हाज़िर आहिनि। न रईस दिलावर खान न, इन्हनि माकुड़नि लाइ त मां ई काफ़ी आहियां। हा बाबा असां में ॿियो को कमकार हुजे त हुकुम कजां। मुंहिंजो शक मूसा खान मथां आहे, छो त हिन जूए में मुंहिंजो एॾो वॾो दुश्मन को बि कोन्हे जेको एॾो वॾो कदम खणे। हा थी सघे थो कंहिं लालच में अची वियो कदम खयो हुजे, पर दिलावर खान तव्हां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदा रहिजो। किथां बि थोरी ॼाण मिले न त आगाह करे छॾिजो। खान थोरी कोशिश न, मां पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि। जे का खुड़क पई तव्हांखे इतला कंदुसि। पोइ मोकिलण ई कोन्हे, वक़्तु मिलियो त ॿीहर चकर ते ईंदासीं। जे कम मूसा खान जो आहे त लॻे थो अञा बि ॻाल्हि ख़राब थींदी। रामते ओ बड़े रामते अच्छा ला हाय ला हाय हाय अल्लाह ठको त थी पियो आ असली उसा वटण अम्मा छड़ छड़ दे अम्मा बस त करे ओ ॾिस जाए हाली घड़ी खम त छड़ हे तो बहजी महंगाई लगी पई असली चाहे छे नालो खण सा आसमान सा पई गालियूं करे। अम्मा इहा तो तोखे पहिरें ख़बर हुई न, को बि न मुड़ी है। बुढ़ा छा मुड़ हाल आहार कुछ न्याणीअ खे त ॾियणो हो न। अम्मा छा चवंदो अथई? हाणे छॾ न खोले गढ न खोले अजायो छॾ हिया न साड़ अंदर खणी वञो अंदर उते वञी ॾिस जाए भी रख जाए भी सामान। पर अम्मा ॾिसां त सही वठी छा चाहिए? खैरा जे सिर ॾेखार हुजे। अमर हाणे तू वधीक अंदर न साड़ उथी खण अंदर वञी रखो पोइ वरी मोटी अचे मूंखे चाह जो कोप ठाहे ॾे। हा हाणे कई न कम जी ॻाल्हि अमार मत तू चाह करे वठ। जी मामा कयां थी। खैरा जे सिर ॾेखार हुजे अम्मा ईअं चवण सां चाह कोन ठहंदी जेसी ताईं तू हथ न गंढींदी। अम्मा चांहि ठाहिण में देर न लॻंदी, तव्हां रुगो साथ पटे वठो न। अगर कहिड़ो साह पटिया कहिड़ी मां कोडर खणी आई आहियां। इहो शहर में वयसि वञी सौदो सूद वरितोसीं तो पह लॻी पई आहे शहर में जेॾी आहे महांगाई तेॾी आहे रक्ष ख़बर ई कोन पई पए त हे एतिरा माण्हू को सौदो सूद ख़रीद करण बि आया आहिनि या रुगो टंगू हण आया आहिनि। तो पेर पाइण जी जाइ न हुई ये बाजार ही जो जलके पई जलके रुगा माण्हू हीअं तिर छट त माण्हुनि जे मथां हेठि न किरनि अज़ाब हो शहर हो हाय हाय मथे में सूर पइजी वियो आहे।